नादिर सिंध बार काउंसिल जे 30 सीटुनि ते चूंड लाइ वोटिंग जो अमल जारी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेहरान टीवी जे रिपोर्टर वकार शेर खान। जी वकार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी अॼु सिंध बार काउंसिल जी इलेक्शन थी रही आहे। कराची समेत सूबे जे ॿियनि ज़िलनि में बि सिंध बार काउंसिल जे 33 सीटुनि जे लाइ अॼु पोलिंग जो जेको अमल हुयो सुबुह 8 वॻे खां शुरू थियो आहे, जेको शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़्त जे जारी रहंदो। इहो ॿुधाईंदा हलूं त सूबे में 27,300 वकील पंहिंजा जेके आहिनि उहे नुमाइंदा अॼु चूंडींदा। उन्हनि में जेको औरत वकील वोटरनि जो तइदादु आहे उहो 5,000 आहे। इहो ॿुधाईंदा हलूं त कानून आरो सिपाही वज़ीर ज़ियाउल अंजाज़ जेको आहे उहो शहीद बेनज़ीराबाद वारी सीट ते बीठल आहे। कराची जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त कराची में 16 सीटुनि जे लाइ 15,000 वकील अॼु जेको आहे उहो पंहिंजो उमेदवार जेको आहे चूंडे रहिया आहिनि। कराची जा जेके वकील आहिनि उहे पंहिंजे 16 उमेदवारनि खे उहे वोट कंदा। उन खां अलावा कराची जो जेको ॾखिण ज़िलो आहे उनमें 6 सीटुनि लाइ 41 उमेदवार मैदान ते लथियल आहिनि। उन सां गॾु ओभर ज़िले में 4 सीटुनि जे लाइ 32 वकील जेके आहिनि उहे मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। सेंट्रल ज़िले में बि 4 सीटुनि लाइ 17 उमेदवार आहिनि जेके उहे मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। ओलह ज़िले में 7 जेके आहिनि सीटूं आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे सो मुक़ाबिलो हली रहियो आहे। मलीर में बि 5 सीटूं आहिनि, उते बि जेको आहे सो वकील मुक़ाबिलो जेको आहे सो जेको वोटिंग जो अमल जेको आहे उते जारी आहे। सिंध बार काउंसिल जी जेका इलेक्शन अॼु हले पई उहा शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़्त जे जारी रहंदी। उन खां पोइ वोटनि जी जेका हूंदी उहा ॻणप थींदी ऐं सख़्तु जेका निगरानी में जेका हीअ इलेक्शन हली रही आहे उनजी जेको शाम उन्हनि जे उमेदवारनि जो जेको बाद में जेको आहे ऐलान कयो। वकार, अवां जी महिरबानी।